بتایا بلا؟ مظہر حسین نام ہے میرا. مظہر حسین نام ہے. اچھا یہ کون سے کتاب ہے؟ ہمارے پاس تو تمام اسکول ٹیکسٹ بک کرنٹ جو ہے نا آصف علی زرداری, ہاں محترمہ بے نظیر بھٹو, ہاں اور یہ بم کے اوپر آئی ہے, ہاں. وٹنس کے اوپر کتاب آئی ہے. اچھے اوتھر ہیں ہمارے پاس. اچھا زاہد حسین صاحب ہیں, فرحت اللہ بابر صاحب ہیں, یہ جیسے آج ظفر مقصود صاحب کی جو اللہ پاک نے ان کو نئی زندگی دی. وہ جہاز جو کریش ہوا تھا کراچی میں, اس میں یہ صرف اکیلے بچے تھے, اللہ پاک نے ان کو نئی زندگی اور نئی اس میں کتاب اس کے ان کی بھی ہمارے پاس موجود ہے. ان کی بایوگرافی ہے پوری, اس واقعہ پورا اس کے اندر بیان کیا گیا ہے. تو اس کے علاوہ ہمارے پاس اسکول بکس ہیں تمام, اور جس میں میتھ بھی ہے, انگلش بھی ہے, تمام اردو ہے. تو اس طرح کی اچھا ینگ جنریشن یا لے رہی ہے کہ بکس؟ نہیں, یہ ابھی 63 ینگ جنریشن ہماری ہے, یہ لے رہی ہے. 63% ینگ جنریشن ہے. ابھی ڈیٹا بتا رہا تھا آئی بی اے کا وائس چانسلر, تو ابھی یہ بڑا لے رہی ہے. نہیں یہ آئی زیادہ یہ ہے. بالکل صحیح کہہ رہے ہیں آپ. اب وہ چیز نہیں رہی بچوں میں. ہمارے بکس جو ہے خالی ٹیکسٹ بک کے طور پر, وہ بھی ان کی مجبوری سے وہ پڑھ رہے ہیں. شوق نہیں رہا جو ہماری اور ہماری ایج میں ہم لوگ تو بکس پڑھنا تختیوں سے لکھنا شروع کیا تھا, اور وہ تختیوں پہ لکھتے تھے, آ کر اس کو دھو کر پھر سکھاتے تھے. کتاب کا اور اس کا جو شوق تھا وہ آج کل کی نسل میں نہیں ہے. وہ ہونا چاہیے, سمجھ میں ہمارے جتنے بھی ہیں ان کو. مگر یہ موبائل کی دنیا ہے اور ٹی وی ہے, موبائل چینج ہو گئی ہے. اب بک سیل ہو رہے ہیں؟ جی بک اکا دکا سیل ہو رہی ہے. اکا دکا اتنی زیادہ نہیں. یہ فیسٹیول ہے نا, فیسٹیول کے اندر یہ قسم کا ایکسپوجر ہوتا ہے. ہاں بالکل ایکسپوجر ہوتا ہے آپ کا. اچھا پبلشر ہے, میں نے دیکھا بہت سارے. یہ امینہ سید جس نے اپنی تمام شروع سے امینہ یہ لٹریچر فیسٹیول جو آج 11واں یہاں پر ہو رہا ہے, اس کا سب سے پہلی اوپننگ فیسٹیول کا جو نام تھا, فیسٹیول کے اوپر جو کام کیا تھا, تو وہ سب سے پہلے امینہ سید نے شروع کیا تھا, جو کراچی لٹریچر فیسٹیول سے ہوتا ہوا. اب وہ ادب فیسٹیول میں, کیونکہ امینہ سید وہاں آکسفورڈ سے ریزائن کر چکی ہیں, یہ انہوں نے اپنا شروع کیا لائٹ اسٹون, اور لائٹ اسٹون میں ہی ادب فیسٹیول ضمن ہے, تو وہ چل رہا ہے. مگر خوشی ہوتی ہے کہ لٹریچر فیسٹیول اس طرح کے ہونے چاہیے جس طرح یہ کر رہے ہیں, اور حیدرآباد میں, دادو میں, سندھ میں, ہر جگہ ہونے چاہیے. اور امینہ جو ہے, امینہ نے پورے پاکستان میں شروع کیا ہوا ہے. کراچی ابھی ادب فیسٹیول فارغ ہوئے ہیں, اب ہم حیدرآباد اپنا وہاں جا رہے ہیں, لاہور جا رہے ہیں, اسلام آباد جا رہے ہیں. یہ فیسٹیول اب لازمی یہ پودا چل چکا ہے. یہ قوم کی ٹریننگ ہے, یوتھ کی ٹریننگ ہے. فیسٹیول کلچر ہے. دیکھیں یہ سب سے بڑی بات ہے, بڑوں کا کلچر یہ فیسٹیول کے اندر جو بتایا جاتا ہے, تو اسی لیے ارینج کیے جاتے ہیں. آپ یہ دیکھا ہوگا اگر یہاں پر کوئی میوزیکل پروگرام ہوتا تو آج یہاں جگہ نہیں ملتی. صحیح کہہ رہے ہیں. صحیح ہے نا. یہ فیسٹیول ادب کے اوپر ہو رہا ہے, تو اس میں بہت کم ہی لوگ, کلچر کے اوپر ہو رہا ہے, تو اس میں وہی لوگ زیادہ دلچسپی, مگر ہونا چاہیے. اگر آئے ابھی یہاں پہ کوئی میوزک ہوتا یا پروگرام ہوتا, کوئی بڑے فنکار آ رہے ہوتے, تو یہاں آپ کو گیٹ کے توڑ کے لوگ اندر, وہ 10,000 ٹکٹس پہ آ جاتے ہیں. بہت بہت شکریہ. تھینک یو. तव्हांजो छा प्लान है, प्रोग्राम कहिड़ो आहे? अस्सलाम वालेकुम. मुंहिंजो नालो आहे डॉक्टर परवेज़ अली, ऐं हिकु एफिल स्कॉलर आहियां. हिते असां अॼु आया आहियूं पंहिंजी यूनिवर्सिटी खे रिप्रेज़ेंट करणु, जंहिंजो नालो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एंड एनिमल साइंसिस, जेका सकरन में लोकेटेड आहे. ऐं हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहिनि जेको करंटली असां पोल्ट्री फार्म जा मुख़्तलिफ़ मॉडल्स आहिनि. उन खां गॾु असां वटि अल्ट्रासाउंड मशीन आहे जेका असां एज़ अल्ट्रासाउंड मशीन जेके एनिमल्स में यूज़ कंदा आहियूं. उन खां इंटीग्रेटेड फार्मिंग जो मॉडल आहे, एंड उन खां कमर्शियल जेको एलियन फार्मिंग आहे, उन खां ओपन शेड कंट्रोल जो आहे. ऐं असां वटि हिकिड़ो मॉडल आहे डमी जेके चवंदा आहियूं असां, जेका फाइबर ठहियल आहे. सही आहे. हिन वक़्तु जेको असांजो जेको मक़सदु आहे वेटनरी फील्ड जेका आहे उनखे इनहांस करणु. सही आहे. मतिलबु ऐं उन खां गॾोगॾु असांजी जेका यूनिवर्सिटी आहे थोरो उनखे रिप्रेज़ेंट कनि था. असांजी यूनिवर्सिटी में हिन वक़्तु एडमिशन हली रही आहे, ठीकु आहे, जंहिंमें डॉक्टर वेटनरी मेडिसिन जो कोर्स जेको आहे नंबर 1 ते हले. उन खां अलावा काफ़ी सारा BS इंफॉर्मेटिक टेक्नोलॉजी आहे, वाइल्ड लाइफ मैनेजमेंट आहे,
अच्छा ये सब था बैचलर बिजनेस एडमिनिस्ट्रेशन BBA 4 आहे इयर्स प्रोग्राम आहिनि ऐं जेको DVM आहे उहो 5 इयर्स उन 5 खां years. अलावा असां वटि हींअर MPhil स्कॉलरशिप प्रोग्राम बि शुरू थी चुका आहिनि जंहिंजी बि एडमिशन हींअर कंटिन्यू आहे जंहिंमें डेयरी टेक्नोलॉजी आहे MPhil उन खां अलावा MPhil वेटनरी सर्जरी में आहे वेटनरी एनाटॉमी में आहे उन खां अलावा पैथोलॉजी में आहे बायोकेमिस्ट्री में आहे ऐं उन खां अलावा जेको आहे माइक्रोबायोलॉजी में जेको MPhil जा प्रोग्राम्स हींअर कंटिन्यू इनरोल थियनि अच्छा फूड साइंस टेक्नोलॉजी जी, आहे बायोटेक्नोलॉजी पॉलिटिकल साइंस आहे इन में सभिनी में एडमिशन हलनि जी थी हा बिल्कुलु हिन वक़्तु एडमिशन्स ओपन आहिनि हलो सही अच्छा तव्हां भले हिकिड़ो ईअं पुछां थो हीअ यूनिवर्सिटी पुराणी त न आहे न जी हीअ यूनिवर्सिटी जेका आहे हिन जी जेका फर्स्ट बैच आहे उहा 2014 आहे 2014 जी स्टार्ट थी आहे अच्छा हिन जो पहिरीं वाइस चांसलर कहिड़ो भला फर्स्ट वाइस चांसलर डॉक्टर KB मीरबन KB मीरबन हाँ ज़बरदस्त हलो थैंक यू वेरी मच थैंक यू मुर्क मंथर ये दानियल पब्लिकेशन जो आयो न आहे मुर्क पब्लिकेशन आहे ऐं सुठा इन जा बुक्स आहिनि इन जा मुर्क जा सफलता जा बि इन जा सुठा बुक्स आहिनि ऐं सुठा हले थी पब्लिकेशन हिनमें तक़रीबन सभु सिंधीअ जा किताब आहिनि सभु सिंधी जा किताब हा सिंधीअ जा अदब जा सुंदरता ऐं क्रोध हवाले सां कल्चर जे हवाले सां ॾिसो न उहो आहे सिंधु किनारे जेका शाइरी आहे ही आकिल कल जो अदब ऐं इंतिहा पसंदी जो किताब आहे हाँ बड़ा इहो इहा बि किताब अथसि ऐं ही डोज़र्स या लिटरेचर ही रखी वेठी अथसि हाँ डिज़ाइन ये आपकी खुद की डिज़ाइन है हाँ मैनेजर आहे क्या पाकिस्तान जो टेक्सपेड ब्रांड आहे हाँ मां मैनेजर आहियां हिन ब्रांड मैनेजर आहे अच्छा हिन जी डिज़ाइन आहे जी डिज़ाइन फिलहाल असांजी रिसेंट कलेक्शन ई आई आहे हाँ। ऐं असांजी रिसेंट कलेक्शन में 5 आर्टिकल्स आहिनि ऐं असांजी आई आहिनि जी हाणे न्यू कलेक्शन असांजी समर कलेक्शन लॉन्च थी सूं गुड लक थैंक यू ऐं हिन सां गॾु तव्हांखे शहीदी बेनज़ीर भुट्टो अच्छा आहे साईं तव्हांजो वाइस चांसलर वेठो हूंदा हिकिड़ो ओवरऑल त मंथर छा कहिड़ो कहिड़ो मेलो हले थो ही 11हों जेको आहे सो हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल आहे 11 लीटर फेस्टिवल आहे हिन में छा लॻल आहे हिन में अचु भला विज़िट था कयूं कुझु बुक्स आहिनि ही आहिनि बुक स्टॉल आहिनि हिकिड़ो राणी जे जेका आहे उहो लेडी रखियल आहे पब्लिशर्स जी ऐं हुन खां अलावा बेनज़ीर भुट्टो शी वॉक्स इन टू द फायर इहो फ़रहतुल्लाह बाबर जेका आहिनि फरातला बाबर लिखियो लिखियो हुनजो बुक आहे ऐं ॿियो जेको साइंस जा बुक्स आहिनि लाइट्स ऑफ बुक लिखिया आहिनि हाँ प्रेसिडेंसी प्रेसिडेंट जा उहे पिया आहिनि ही बि हाँ। फरातला बाबर लिखिया आहिनि इहो ब्रदर इहो आहे लाइट स्टोन पब्लिशर जा ही लाइट्स हाँ स्टॉल लॻायो आहे ज़फ़र मसूद जो बि आहे हाँ सीट आई सी वंसी सीट 1C अचु भला सॼो विज़िट अच्छा तव्हां आहियो छा पाण तव्हां
ॿुधा भला किथे आहे 11th फेस्टिवल आहे ही 11 हैदराबाद लिटरेचर जेको फेस्टिवल आहे ही मेलो आहे हर साल मुनवर अली अब्बासी जे मयसर जे तरफ़ां ही जेको आहे लॻायो वञे थो जस हुजे उनखे जो इन माहौल में जेको आहे तालीमी हवाले सां ऐं सकाफ़ती हवाले सां ही मेलो लॻायो वञे थो ही असांजो 11हों जेको हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल आहे हिन में किताबनि जो जेको आहे सो अदीब ऐं किताबनि जी महवरत थिए पई तमामु इंट्रस्टेड जेके शयूं हिन में आहिनि सकाफ़त जे हवाले सां ऐं ॿिया जेके आहिनि खोड़ सारा असांजा अदीब दानिश्वर हा हिते मौजूदु आहिनि तमामु मज़ो पियो अचे ही ज़बरदस्त हा ही हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल वर्ल्ड ऑर्गेनाइज रहियो ऐं सुठो रहियो बुक स्टॉल कल्चर एक्टिविटी सोशल एक्टिविटी ऐं जाइब सुठी हुई ऐं कुझु माण्हुनि सां मिलियासीं ॻाल्हायासीं सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे जॉब जा एक्सपर्ट हुआ ऐं हर माण्हू खे ख़बर हुई त छा पियो थिए छा करिणो आहे जेका बि स्टॉल हुआ उहो माण्हू ऑर्गेनाइज़ हुआ ऐं मेले जे बारे में वरी स्कोप थीम जेका बि अहम सब्जेक्ट हुआ उहो सभिनी खे वाज़े ऐं क्लियर हुआ ऐं ॾाढो सुठी कल्चरल एक्टिविटी हैदराबाद आहे ऐं इहो 11वीं लिटरेचर फेस्टिवल आहे उन खां पोइ सक्सेसफुल अॻे 10 थी विया आहिनि तो इट वॉज अ फंटास्टिक लाइव नथो हले